नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो शहर जे सिटी 2 फीडर ते सीपको एसडीओ ममताज सोमरो पंहिंजी टीम एलएस जावेद ॾहराज ज़ाहिद मैसर इसाक मंगरियो खे साण करे शहर जे अस्पताल रोड करीम शाह कॉलोनी शाह लतीफ़ कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई करे केतिराई गैर कानूनी कनेक्शन कटे तारूं लाहे छॾियूं आहिनि। इन सिलसिले में सीपको एसडीओ ममताज सोमरे जो चवणु आहे त बिजली चोरनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। बिजली चोरनि मथां केस दाख़िल कराया वेंदा। बिजली चोरनि खिलाफ़ हर रोज़ जी बुनियाद ते कार्रवाई कई वेंदी। हिन चयो त अॼोकी कार्रवाई दौरान शहर जे सिटी 1 फीडर ते कार्रवाई करे केतिराई गैर कानूनी कनेक्शन कट करे तारूं लायूं वयूं। हिन क़िस्म जी रोज़ाने जी बुनियाद ते कार्रवाई जारी रहंदी। अॼोकी कार्रवाई करे केतिराई गैर कानूनी कनेक्शन कट करे तारूं लायूं वयूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।